अॼु उस्ताद बिरादरी जो हिते इकट्ठे थियण जो मक़सदु उहो इहो आहे त हीअ जेको एहतिजाज आहे उहो कंबर डिस्ट्रिक्ट शहजादकोट जे उस्तादनि जो आहे। असांजे डायरेक्टर सेक्रेटरी मिस्टर अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहब उन्हनि जा मसइला हल न कया आहिनि। कंबर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मिस्टर मुमताज़ वधो साहब बार बार उन सां मिलियो आहे। असांखे ताहूं ॾिनियूं आहिनि, असीं उन्हनि जी मीटिंगूं करायूं, मगर न त को फर्नीचर जेको आयो आहे उहो उन्हनि खे सही नमूने सां मिली सघियो आहे। उहो फर्नीचर में खुर्द बुर्द थी आहे, उहे फंड्स जेको आहे सो खाधा विया आहिनि। उनखां अलावा उस्तादनि जा समय प्रमोशन्स आहिनि PSC to HST, उहे जेको आहे सो हुन पंहिंजी मर्ज़ी ते खपाया आहिनि। कंहिं बि सीनियर उस्ताद खे प्रमोशन न मिलियो आहे, जेका उस्तादनि सां वॾी बेवादबी थी आहे, जंहिंजो सबूत जेको इहो आहे त अहिड़ी ॾिसणु थूप में हेॾा सारा उस्ताद जेको आहे सो 40-50 किलोमीटर पंधु करे हिते अची पहुता आहिनि। त असीं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब खां, उनखां अलावा तालीम जे मिनिस्टर खां, सेक्रेटरी तालीम खां ऐं ख़ुशूसन बिलावल भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरपर्सन खां असां इहो मुतालबो था कयूं। असां इहा गुज़ारिश था कयूं त साईं असीं उस्ताद जेके आहियो हिते तव्हां सरासरी तव्हां ॾिसंदो त उहे सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि। त असांखे हिन दौर में बि हिकिड़ा अहिड़ा कामोरा जेको आहे सो करप्शन जी बाज़ार गरम कयूं वेठा आहिनि। त तव्हां ख़ुदारा इन्हनि माण्हुनि ते नज़र रखो ऐं उन्हनि माण्हुनि ते एक्शन खणो त जीअं सिंध जे प्राइमरी उस्ताद खे हक़ु मिले। उस्ताद खे जेको आहे सो हक़नि खां परे रखे ऐं मजबूरन उस्ताद खे रोडनि ते आंदो थो वञे ऐं उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त प्राइमरी तालीम जेको आहे सो मुतासिर रहे ऐं उस्ताद जेको आहे सो फिटण में पूरो हुजे त असीं जीअं करप्शन कयूं।